अज हैदराबाद में सिंध में पार्लियामेंट्री इताद ठाहिण के सिलसिले में जेके गुज़िरियल काफ़ी वक्त का कोशिशूं जारी आहिनि। अज इन सिलसिले में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी अॻुवाणी इजलास कोठायो वियो। STP जे तरफ़ां डॉक्टर कादिर मक्सी समेत असांजो वफ़द शामिल थियो। AJP तरफ़ां सैयद लालशाह जी अॻुवाणी में वफ़द शामिल थियो। क़ौमी अवामी तहरीक जे तरफ़ां डॉक्टर अज़ीज़ टालपुर जी अॻुवाणी में वफ़द शामिल थियो। सोशल डेमोक्रेटिक पार्टी जे तरफ़ां मोहम्मद आलम बिरोई साहब जी अॻुवाणी में वफ़द शामिल थियो। सिंध हारी कमेटी जे तरफ़ां समर जतोई साहब जी अॻुवाणी में वफ़द शामिल थियो। अवामी राज तहरीक जे तरफ़ां सैयद खलील अहमद शाह जी क़यादत में वफ़द शामिल थियो। इंडस कांग्रेस जे तरफ़ां मुस्तफ़ा सुमरो जी अॻुवाणी में वफ़द शामिल थियो। सिंध सागर पार्टी जे तरफ़ां अब्दुल मोमिन जी क़यादत में मेमण जी क़यादत में वफ़द शामिल थियो। धरती धणी तहरीक जे तरफ़ां कादिर चांडियो जी क़यादत में वफ़द शामिल थियो। सिंध फॉर सोशल चेंज जे तरफ़ां ज़ुल्फ़िकार हाले पोटे जी क़यादत में वफ़द शामिल थियो। ये समूरी सिंध फॉर सोशल चेंज यो फोरम आहे, सियासी पार्टी न आहे। ॿ पार्टियूं जेकियूं आहिनि SUP सैयद ज़ैन शाह जी जमायत गैर हाज़िर रही पोरियत मज़ामत तहरीक जी सैयद मसूर शाह जी जमायत, ये ॿई जमायतूं अॼु गैर हाज़िर रहियूं। जीअं त तव्हां सम्झो था त सिंध जे माण्हुनि जी काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ी घुर त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी अनचैलेंज जमायत आहे। पार्लियामानी सियासत जे हवाले सां बि अनचैलेंज उनजे जबर ॾाढ रज़नी लुट करप्शन जे हिसाब सां जेको कुझु पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी रही आहे ज़रदारी जी क़यादत में, उहा अनचैलेंज आहे। उनजो को बि मुक़ाबिलो नथो थिए, जंहिंजे करे सिंधी माण्हू कसम परसी जी हालत में अची विया आहिनि। चौक चौवाटनि ते असांजूं नियाणियूं ख़ैरात पिननि पियूं। शानदार ज़मीन, अरबा खरबा रुपयनि जा माली वसाइल रखंदड़ सिंध, तेल गैस पैदा कंदड़, कराची जो सामूंडी किनारो, कराची खां वठी ठट्टो बदीन ताईं एॾो वसी पखिड़ियल सामूंडी किनारे जे बावजूदि असांजा बच्चा बुखिया बेरोज़गार, हर जॻह ते क्लर्क खां वठी 20-21 ग्रेड जे ऑफिसर जी पोस्टिंग रुश्वत ते थिए थी। बेलदार, पटेवाले स्वीपर जेको सैनिटरी वर्कर आहे उन जी भर्ती जेका आहे उहा पैसनि रुश्वत ते थिए थी। इन जे करे हिन इजलास इन सॼी सूरत हाल ते इन्हनि समूरी जमायतुनि इन ते संजीदगी सां बहस कयो आहे इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूस कई आहे त इन सॼी सूरत हाल जो मुक़ाबिलो करण लाइ सिंध सॼण, सिंध में तरक़ी पसंद, सोशल एक्टिविस्ट, क़ौम परस्त रोशन ख़याल जेके बि सियासी जमायतूं आहिनि, फोरम्स आहिनि, उन्हनि सभिनी खे गॾिजी इन जो मुक़ाबिलो करणु खपे पीपल्स पार्टी ज़रदारी लीग जी लुट फुर रज़नी खे अकेले आज़ादु न छॾियो वञे। नओं पैगाम इहो आहे त ही समूरियूं जमायतूं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कनि थियूं त सिंध में हिकिड़े सियासी इताद जी पार्लियामेंट्री इताद जी ज़रूरत आहे। इन ते समूरियूं जमायतूं मुतफ़िक़ आहिनि इन सियासत खे अॻिते वठी कामयाबियुनि सां हमकिनार कराए सिंध जे माण्हुनि जी ॾढ आथत बणिजण जे लाइ असां बिल्कुलु साबित क़दम आहियूं, पुरजोश आहियूं। जीअं त अॼु 2 इतादनि जूं मुखी पार्टियूं उन्हनि जी गैर हाज़िरी जे करे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ पलीजे जी कंहिं मसरूबियत जे सबबि गैर हाज़िरी जे करे असां बाज़ाब्ता तौर ते उन इताद जो अॼु ऐलान न पिया करियूं। इन जे करे इहो तय कयो वियो आहे त असां जेके बि फ़ैसिला कंदासीं उहे इतफ़ाक़ राय सां कया वेंदा। अक्सरियत राय जो बहानो ठाहे हिकिड़नि पार्टियुनि खे पोइते करे या उन जी राय खे बिल्डोज़ करे खानापूरी लाइ इताद न कयो वेंदो, पर वधि खां वधि मुकमल कंसेसस सां इतफ़ाक़ राय पैदा करे
हिन इताद खे बाइमी एतमाद जे बुनियाद ते हलायो वेंदो। इन करे असांजी ईंदड़ गॾिजाणी जेका आहे सरबराही इजलास उहो 20 तारीख़ 20 मई 2022 हैदराबाद में वरी हिन पार्टियुनि जो इजलास सॾायो वियो आहे, जंहिंमें समूरी सियासी पार्टियुनि जे सरबराहनि खे गुज़ारिश कई वई आहे त हू ज़ाती तरह इन इताद में शरीक थियनि, त जीअं सिंधी माण्हुनि जो उम्मीद जेका विच चौराहे ते टंगियल आहे गॾियल इताद ऐं गॾियल अवामी क़ौमी ताक़त ठाहिण लाइ, उन जे मथां लटकंदड़ तलवार खे ख़तमु करे सिंध में हिकिड़ो नओं उत्साह, हिकिड़ी नई हौसलो पैदा करे सघिजे। बाक़ी अॼु जेको बहस मुबाहिसो थियो आहे उन आधार ते हिकिड़ी मुस्तक़िल हर जमायत ते मुश्तमिल 10 रुकनी कमेटी ठाही वई आहे, जेका ईंदड़ इताद खे अमली जामो पाराइण लाइ जेको पेन वर्क आहे, जंहिंमें इताद जो पॉलिटिकल चार्टर, इताद जो तरीक़ेकार कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर, पार्टी जो झंडो, इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ आहे त असांजो मुश्तरका हिकु झंडो हूंदो, हिकु झंडो हूंदो जेको असांजो मुश्तरका हूंदो, जेको हिन इताद जी अलामत हूंदो। इलेक्शन में वेंदासीं त असां हिकिड़े इंतख़ाबी निशान हिन इताद खे रजिस्टर करे हिक ई इंतख़ाबी निशान जे तहत असां इलेक्शन्स में हिसो वठंदासीं ऐं ॾिघे अरसे ताईं हिन इताद खे क़ाइमु दाइमु रखी सिंध जे हक़ में नतीजा वठणु चाहियूं था। त ऐं जेके जमायतूं अॼु मौजूदु न आहिनि उन्हनि जे अॻुवाणनि सां मिलंदो इहो कोऑर्डिनेशन कमेटी। जेकॾहिं को उन्हनि जो ज़ाती सबब आहे त ठीकु आहे, जेकॾहिं हुननि जो को ग्रेवेंसिस आहे त उन ग्रेवेंसिस खे ॿुधी करे उनखे मुस्तक़िल हल कयो वेंदो। ऐं जेके ॿिया फोरम्स आहिनि सिंध जे अंदरि कमु कंदड़, जेके एज़ अ ऑब्ज़र्वर हिन इताद में रहणु चाहिनि था, असांजा ॿांह थियणु चाहिनि था, उन्हनि सां बि राब्तो करे हिन खे वसी अवामी फोरम ठाहियो वेंदो, अवामी अलायंस ठाहियो वेंदो। बाक़ी जीअं त तव्हां ॼाणो था त हीअ सियासी पार्टियुनि जो इताद आहे। अॼु 2-4 ॻाल्हियुनि ते तमामु घणी ॻणती कई वई आहे। मसलन सिंध में गवर्नरी जो इशू आहे। नसरीन जलील खे ॿुधण में अचे पियो त गवर्नर कयो पियो वञे। असांखे इन ॻाल्हि ते एतिराज़ु कोन्हे त उन कंहिं ख़त लिखियो, कंहिंखे न लिखियो, छा कयो छा न कयो। असांखे इहो एतिराज़ु आहे त MQM सिंध जे अंदरि हिकिड़ी दहशतगर्द जमायत आहे ऐं MQM जे कंहिं बि नुमाइंदे खे पार्टी जो कोटा जे तहत गवर्नर हाउस में वेही गवर्नरी हलाइण जो को हक़ कोन्हे। तव्हां सिंध में कंहिं पढ़ियल गढ़ियल बासलाहियत उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू खे विहारियो था, असांखे को एतिराज़ु कोन्हे। असां अॻु में चयो आहे त असां मुस्तक़िल सिंध जा शहरी आहियूं, मुस्तक़िल सिंध जा आहियूं। असांखे नस्ल, लसान, ॿोली जे फ़र्क़ ते को एतिराज़ु कोन्हे। बाक़ी MQM जी सियासत ते एतिराज़ु आहे, जेका अॼु बि सिंध खे तक़सीम करण जा ख़्वाब ॾिसे थी। नओं अलायंस जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM ऐं मुस्लिम लीग नवाज़ MQM कयो आहे, उन्हनि में बि सिंध खे बायलिंगुअल सूबो करार ॾियारियो आहे। सिंध में को बायलिंगुअल कोन्हे। सिंध में सिंधी क़ौमी ज़बान आहे ऐं उन सां लाॻापियल सिंध में 15 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। सराइकी, बरोचकी, पश्तो, फारसी, ढाटकी, गुजराती, मारवाड़ी, अलाए केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, ब्राहिवी। त इन्हनि समूरी ॿोलियुनि जे आधार ते सिंध खे बायलिंगुअल सूबो करार ॾियणु, इहा सिंध जे वजूद सां नाइंसाफ़ी आहे। अमली तरह पीपल्स पार्टी जी नेगेटिव सोच ऐं MQM जी दहशतगर्द सोच जी अकास आहे। इन करे लसानी कोटा जे बुनियाद ते, MQM जे कोटा जे बुनियाद ते नसरीन जलील हुजे, को बि नालो हुजे, असांखे क़बूल न आहे। असीं रद्द करियूं था। ॿियो इहो आहे त सिंध में भरपूर पाणी जी खोट आहे। पीपल्स पार्टी खे शर्म अचणु खपे 3 महीना अॻु में ट्रैक्टर मार्च करे, माण्हुनि ग़रीबनि जा रोड रस्ता बंदि करे, ख़्वारियूं खणी सिंध जे माण्हुनि खे अज़ाब में विधऊं। अॼु पाणी जो वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर पीपल्स पार्टी जो ख़ुर्शीद अहमद शाह। ऐं सिंध जे अंदरि जेको बि केनाल आहिनि, सखर बैराजा ऐं गुडू बैराजा, उन्हनि केनालनि खे हिननि चंद सरदारनि जे हवाले करे छॾियो आहे।
बंदर बर्बाद लगो पियो आहे। बदीन वञो त गोलाड़ची इवन बदीन तालको जेको अधो पाणी मुतासिर आहे, उमरकोट जी पोछड़ तबाह लॻी पई आहे। इवन टंडे अलायार में जेको विच वेठो आहे ज़रदारी, उते 10-20 हज़ार एकड़ ज़मीनूं कारे वेठो आहे। रोज़ टंडे अलाया जे आबादगारनि जा जेके मुज़ाहिरा हलनि पिया त असांजी पोछड़ में पाणी नथो मिले, छो जो चंद बासर ज़मींदार, ज़रदारी फैमिली, पीपल्स पार्टी जी माफ़िया उन्हनि केनालनि ते दरियानि जे पाणीनि ते कब्ज़ो करे वरितो आहे। असीं इन ते सख़्तु एहजाज करियूं था पाणी जी खोट ते ऐं मिसमैनेजमेंट ते। इन करे मिस्टर ख़ुर्शीद शाह हाणे तव्हां जूं ॻाल्हियूं कोन हलंदियूं। इन जे बावजूदि त गर्मी जे पद वधण जे करे तव्हांखे ख़बर आहे त इहा पुल टुटी आहे गिलगित बल्तिस्तान में। पाणी तमामु घणो सिस्टम में अचे पियो ऐं उहो पाणी सभु डैमनि में जमा कयो पियो वञे, पर असां ॾे रिलीज़ न पियो कयो वञे पोछड़ वारनि ॾे। इहा सरासर ज़्यादती आहे। इन करे असां ऐं ॿियो त ही जेका BD इलेक्शन थिए पई, असां जिन माण्हुनि BD इलेक्शन खे पोस्टपोन कराइण लाइ पिटीशन विधी आहे, असां उन जी हिमायत कयूं था ऐं असां इलेक्शन कमीशन खां मुतालबा था कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी प्री पोल रिगिंग करे पई। हुननि हल्का बंदियूं ठाहियूं आहिनि, उन्हनि जा इलेक्शन कमीशन में केस हलनि पिया, अञा फ़ैसिलो न थियो आहे। ऐं पंहिंजी मर्ज़ी जूं यूनियन काउंसिलूं ठाहे वॾेरनि खे आशीर्वाद तौरु इहे उन्हनि जे घरनि जूं यूसियूं ठाहे उन्हनि खे विरासत में ॾिनो वियो आहे। जीअं हिकु यूसी खे 5 लख रुपयनि जी बजट अचे थी त उहे 5 लख रुपया डायरेक्ट उन्हनि जे एडमिनिस्ट्रेटरनि जे, इन्हनि जे चङनि मुड़ुसनि जे खीसे में वञनि था। सिंध में हिकिड़ो बल्ब नथो लॻे, हिकिड़ी गटर जी नाली नथी ठहे, को 2 फुट रोड नथो ठहे। सॼो जो सॼो तरक़ियाती बजट जेको इन्हनि रज़ननि जे हवाले आहे। त इन जे करे ही जेका इलेक्शन खां अॻु में प्री पोल रिगिंग थिए पई, असीं इन जी मज़मत करियूं था ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे चवणु चाहियूं था त इहे तव्हांजा हथकंडा तव्हांजे कमु कोन ईंदा ऐं असां इन जी लाइ तयारी करियूं था पिया। इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयूं था त सिंध में इलेक्शनूं पोस्टपोन कराए, इहे जेके बि हल्का बंदिया केस आहिनि इहे हल करे पोइ इलेक्शनूं करायूं वञनि। तव्हांजी वॾी महिरबानी।